जी नाज़रीन, घोसपुर मां असां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर भरिसां टंगवानी लिंक रोड ते नार माइनर भरिसां ॿिनि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलनि जो आम्हूं साम्हूं टक्कर थियण सबबि हिकु औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि मां हिक जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जंहिंखे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मिलियल ॼाण मूजिबि जमाल थाणे जे अधु नार वारे इलाइक़े भरिसां ॿिनि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलनि जो आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु औरत मुस्मात गुलदादी, सरवरदीन, शाहनवाज़ निंदवाणी समेत 4 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे वारसनि पारां घोसपुर अस्पताल आंदो वियो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी पई वञे। ज़ख़्मियुनि मां सरवर निंदवाणी जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेसि एम्बुलेंस ज़रिए लाड़काणे सिविल अस्पताल मोकिलियो वियो। पुलिस वाक़िए जी NC दर्ज करे वधीक जांच करे रही आहे।